ई महीनो एड़ो आयो अल्लाह जो मेहमान है जी मेहमान बिल्किस्मत जा इकड़ो रहमत खणी दुआ तो सहमत खणी दुआ ई केड़ो मेहमान है मां छा बुधाया मिठे नाले वारे साईं फरमाओ हुजूर फुरार मां घोरो या कुर्बान होया मिठा साईं पर मैं अव्वल रहमत व औसत हो मगफिरा व आखिर हो इतकुम मिनल्लाह जो सुभान अल्लाह चवे तो पेरा दादियाला रहमत ही रहमत बरकत ही बरकत ए रमजान जो महीनो अचे तो केतरा ही मानू हैं आने तो मौसम भी बेहतरीन है रमजान जा रोजा मौसम बेहतरीन पर मां वाइजन में एकड़ी गाल कंदो हां जेके मानू ओ ये चंद्रा गर्मिन में रोजा न रखंदा जनवरी में भी ये रोजा न रखंदा था तो दिसजो छो चो रमजान जे रोजे जो ताल्लुक सर्दी गर्मी सा ना है मुसलमान जे ईमान सा है ईमान अथस गर्मिन में भी पत्थर कुटींदो मथे ते तगारी खणंदो लाबारा कंदो लुक झोलन में भी रोजो रखंदो ईमान न होंदो तो सर्दिन में भी न रखंदो ताल्लुक ईमान जो आहे तमजा दोस्तो अजीजो रहमता ए महीनो बरकता इनमें बख्शिश आहे अल्लाह चवे थो अचो घुरो तमा बख्शिया जेको घुरंदो आ माला बेहिसाबण खुडो न खे ॾींदो आ तो घुरत सही न ॾियां त पहुचे जा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना वमा कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन नास वल जान वला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहिल मुतत्तहिरीन अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा सला शरीफ वडे आवाज सां बुलंद आवाज सां मिठे नाले वारे साईं जे मथां पढ़ो वडे आवाज सां अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदियो वाला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद
अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। ए करीम तेरे करम से कौन सी शय मिली ही नहीं। ए करीम तेरे करम से कौन सी शय मिली नहीं। झोली मेरी तंग है तेरे वल कमी ही नहीं। अल्हम्दुलिल्लाह अज वारो ही जलसो कुरानी रूहानी इस्लाही प्रोग्राम वॾो जलसो मोहतरम जनाब साईं कारी लियाकत अली साहब खोसो जुमला जमात साईं जी मेहनत सां ई पुरवकार पुरनूर महफिल आहे। उलमा किराम बुजुर्गान दीन जा बयानात थी विया। आखिरी दुआ है नमाज जो वक्त करीब आ। बस सिर्फ तव्हां चंद मिनट मुझे साम्हूं मुतवजा थी वेंदो त इंशाअल्लाह आखिरी दुआ खणी उथंदो त बेड़ा ई पार। दुआ खां अॻु में जेके उथी वेंदा त मथे करे चओ सुभान अल्लाह। ये अॻु में उथी वेंदा छा पोइ माल सां उथी आखिरी दुआ है वाह माशाअल्लाह। थोड़ो तवज्जो। महीनो शाबानुल मुअज़्ज़म जो ख़त्म थियण ते आहे। जेको महीनो अचे थो रमज़ानुल मुबारक जो महीनो आहे। वॾे आवाज़ चओ माशाअल्लाह। तव्हांजे साम्हूं बहितरीन अंदाज़ सां बयान करे विया सिंध बलोचिस्तान जा ख़तीब हज़रत मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब कारी लियाकत अली खोसे साहब जी मेहनत सां मौजो बिरादर मौजो भाउ साईं जनाब मिस्टर मुनीर अहमद ख़ास कली साहब जी मोहब्बत सां माशाअल्लाह उलमा किराम तमाम घणा थी विया। ये जलसो कामयाब थी वियो। आखिरी दुआ है ये दुआ सभिनि जे लाइ आहे। हिन इदारे जे लाइ मदरसे जे लाइ मस्जिद जे लाइ आहे। अचो त क़ुरान खां पुछो त मेहमान कहिड़ो थो अचे कंहिंजो मेहमान आहे। अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो चो सुभान अल्लाह। फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ब्योसी बारो सूरज नालो है सूरतुल बकरा है। अल्लाह कुरान में ऐलान कयो बुधो दुनिया जा मुसलमानो खुलो पयो कुरान। फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून। अल्लाह फरमाए तो ईमान वारो माता सा तो गालाया अल्लाह कैसा तो गालाए जो ईमान वारन सा है जेको मोमिन है जे रब ते ईमान लांदो ईमान वारो ताजे मथा रोजा फर्ज कया ता रमजान जा रोजा रखो छो त मां अल्लाह जो मेहमान है। ओ मुझे अल्लाह सवाल पैदा थियो मेहमान वडे मानो जो तो वडे मानो जो ताकन थे नवाब सरदार है। मेहमान होने जो ताकन ते विंदा है के गरीब मिस्कीन झूपड़ी वारे जे दर ते लईंदा। बादशाह जा मेहमान अल्लाह तू तो बादशाह का वडो बादशाह जो बादशाह है सबिन का वडो अल्लाह तो जो मेहमान वो बादशाह जे दर ते विंदा
वेंदो नवाबन सरदारन वट वेंदो या सा गरीबन जे तरे ईंदो अल्लाह कुरान में ऐलान कयो आ कुल कुरान जो सुभान अल्लाह बैत मथे करे वडे आवाज सा फरमे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ब्यूसी बारो सूरज नालो सूरतुल बकरा है फरमे शाहरु रमजान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान जो सुभान अल्लाह एड़ो महीनो आ रहमतन बरकतन वारो जैमे माला ए मिठड़ो कुरान नाज़िल कयो आ कुरान में वडो ताकत आ कुरान में वडो वजन आ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो सल्लल्लाहु मिठे नाले वारो साईया हुजूर पुरनूर नालो वठ एक मर्तबा चो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईया जो नालो वठंदो चप चपन सा मिली वेंदा चुमियो दीदा दोस्त हुजे दुश्मन हुजे अदा पांजो हुजे परायो हुजे मुझे साईं जो नालो वठंदो चप चपन सा मिली वेंदा जे करे नबी जी ताबेदारी कंदो सुन्नत अमल कंदो शरीयत मोहम्मद मुस्तफा ते हलंदो तथा असांजा दिलूं दिलनि सां मिली वेंदा नफ़रतूं ख़तम सारा हसद फौज ख़तम कौमी कबीलाई झेड़ा झगड़ा ख़तम वड़े पाड़े सा प्यारे मोहब्बत थी वेंदो ऐ जे करे नबी जे शरीयत हलिया से सुन्नत हलिया से चोदा नाले जे वठण सा चप चपन सा मिली आ नालो साईं जो सोनो आहे तरे त चवण वारे चयो आ जिन नालो मुस्तफा जो ना हुआ दिल में रखण जहिड़ो बैत मथे करे जो सुभान अल्लाह आखिरी दुआ पंज चंद मिनटन में नमाज जो वक्त आहे जिन नालो मुस्तफा जो ना हुआ दिल में रखण जहिड़ो रखी दिल में वरी आहे चपन सा पिण चुमण जहिड़ो नालो मोहम्मद जो मिठड़ो आ मुझे साईं जे नाले में बरकत आहे फरमाई कुरान रमजान जे महीने में नाज़िल थियो आ रमजान अल्लाह जो मेहमान आहे रहमतन बरकतन वारो आहे कुरान रहमतन वारो आ चातो जे कुरान फरमाई वननज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा व रहमतुल लिल मुमिनीन जो सुभान अल्लाह कुरान में रहमत आहे कुरान में बरकत आहे कुरान में शिफा है ई महीनो एड़ो आयो अल्लाह जो मेहमान आहे जी मेहमान बिल किस्मत जा एकड़ो रहमत खणी दो बियो सहमत खणी दो ई केड़ो मेहमान आहे मां छा बुधाया मिठे नाले वारे साईं फरमायो हुजूर पुरनूर ए मां घोरो या कुर्बान या मिठा साईं पर मैं अव्वल रहमत व औसत हो मगफिरा व आखिर हो इतकुम मिनल्लाह जो सुभान अल्लाह चवे तो पेरा डाड़ा रहमत ही रहमत बरकत ही बरकत ए रमजान जो महीनो अचे तो केतरा ही मानू हैं आने तो मौसम भी बेहतरीन है रमजान जा रोजा मौसम बेहतरीन फरमा वाइजन में एक गाल कंदो हां जेके मानू ओ ये चंद्रा गर्मिन में रोजा न रखंदा जनवरी में भी ये रोजा न रखंदा था तो दिसजो छो चो रमजान जे रोजे जो ताल्लुक सर्दी गर्मी से ना है मुसलमान जे ईमान से है ईमान अथस गर्मिन में भी पत्थर कुटींदो मथे ते तगारी खणंदो लाबारा कंदो लुख झोलन में भी रोजो रखंदो ईमान न होंदो तो सर्दिन में भी न रखंदो ताल्लुक ईमान जो आहे तमजा दोस्तो अजीजो रहमता ए महीनो बरकता इन में बख्शिश आहे अल्लाह चवे थो अचो घुरो तमा बख्शिया जेको घुरंदो आ माला
बेहिसाब आण खुडो न खे ॾींदो आ तो घुर्त सही न ॾियां त पोचे जा एकड़ा मानो चंदा साईं मौलवी साहब दुआऊं घुरी घुरी तस्बीह खड़काए खड़काए मौलवन खां तो कुछ ही कोन थो थे अल्लाह बुधे ही नथो और ये लफ्ज चवण कुफ्र जा लफ्ज है अल्लाह नथो बुधे तोखे ईमान कोने अल्लाह बुधे थो ॾिसे थो पर तुंहिंजे मुंहिंजे घुरण में फर्क आहे अल्लाह जे ॾियण में देर न आहे तू घुरोनी दिल सां तू घुरोनी तड़प सां अल्लाह न ॾींदो न ॿुधंदो सवाल ही पैदा न अबो नाफरमा पुट हुजे अबो उनखे ॾींदो पुट घुरंदो अब्बा ॾे नथो कंदो तू न ॾींदे केरु ॾींदो पोइ बि उनखे ॾींदो अम्मा जी जल तॾहिं बि राज़ी थी वेंदी इहे महिरबान करीम रिश्ता आहिनि अल्लाह त पीउ माउ खां बि वधीक प्यार कंदो आहे पंहिंजे ॿारनि सां उहो कई कोन ॾींदो चवे थो तव्हां घुरो त सही उन नियत सां घुरो दिलि सां ईअं बि न हथ हेॾे हुजनि मुंहुं हेॾे हुजे जुमे जे ॾींहुं ते हिकु अखि घड़ियाल ॾे ॿी अखि जेको आहे छा आहे मौलवी साहिब ॾे काणी में का साइड तके तो जल्दी कर दुआ घुर तो जान छुटे पोछा काढो मिलंदुसि मुझा दोस्त अजीजो हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ए मुझा अल्लाह जी मुझा मूसा कलीमुल्लाह ओई नेक नवाजी मुल्ला हाजी गाजी जने तो के सरन था त किया जवाब ॾींदो अल्लाह फरमायो मूसा नबी जेको नेक साले बालो आहे मां रब के सरे थो हिकु मर्तबा जवाब ॾींदो जी मुझा बाला जो सुभान अल्लाह अच्छा अल्लाह भला गुनाहगार ऐबदोर दोही सियाकार जेको सरे थो अल्लाह उनखे जवाब कीअं ॾींदो अल्लाह फरमायो मूसा नबी वो जेको गुनाहगार मां रब के सरींदो मुझे दर्द ईंदो आहे पोइ हिकु मर्तबा ना ॿ मर्तबा ना टे मर्तबा उनखे जवाब ॾींदो जी 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 मुंहिंजा बाला जो सुभान अल्लाह सी छो हे नेक नमाज़ी हाजी मुल्ला सखी गाजी आहे इनखे हिकु मर्तबा हे गुनाहगार बेकार मौलाई अल्लाह जी फरमाए तवज्जो अल्लाह जी फरमायो मूसा नबी ई नेक बनवा सॾे थो आसुरो थोड़ो पंहिंजे नेकिन जे मथा अथस ताजिद ते ज़कात ते खैरात ते सोचींदो अल्लाह कुछ नेकियूं भी अथी कुछ पारत भी अथी टेकड़ो अथस आसुरो अथस ओ मूसा नबी जेको गुनाहगार ईंदो रणंदो आयो मां रब जे दर ते धाऊं कंदो आयो अखियुनि मां धड़ धड़ गोड़ा वहाईंदे आयो हार मई आयो चवे तो अल्लाह गुलाल जा पहाड़ खणी आयो इन वंगू जा पहाड़ ॾिसो इनखां बि वधीक मुंहिंजा ॾोह थी ज़मीन आसमान जेॾा गुला थी अल्लाह मूं वटि नेकी न आहे मां वॾाई कयां त छा ते कयां तकबुर कयां त छा ते कयां ओ मुंहिंजा मौला भारत थी तुंहिंजी रहमत मूंखे आसरो मूसा नबी मुंहिंजे रहमत आसरो रखी अचे थो तॾहिं मां थे जगर जी करे जवाब थो ॾियां जी ए करीम तेरे करम से कौन सी शे मिली ही नहीं ए करीम तेरे करम से कौन सी शे मिली ही नहीं झोली मेरी तंग है तेरे भल कमी नहीं केर थो दे सजण जी देर आहे मुंहिंजे रहमत ते उम्मीद रखियो थो अचे पोइ मां टे चकर जी जवाब कर ॾियांसि थो न ॾियांसि ॿियो केरु ॾींदो नेकियूं बि न अथसि मौलाईअ खे आयो मां रब जे दर ते क़ुर छा थो चवे सुभान अल्लाह चओ त क़ुर खोलियो ॿई हथ मथे करे ज़ोर इहा घुसे बुलंद आवाज़ अल्लाह क़ुर मैलाना खने घुसे सुभान अल्लाह क़ुर अश्कनो तो सवाबे ए साईं गिल्द भी सवाबे रहमत बरकत वाला है क़ुर फरमाते बिस्मिल्लाह इर्रहमान इर्रहीम 24 सिवारा है सूरत नाम सूरत ज़ुमर आयत नंबर 52 फरमाते कुल या
الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم سبحان الله महबूब चवेस मां रब जे रहमत का ना उम्मीद न थी तू सद तो तोखे जी कया अब वाइज में बैठा हो आखिरी दुआ था घुरायो अब तवज्जा कयो अब जे करे ता मुके सच बुधायो मां सवाल थो कया कूड़ कोई न गाल है कुरान जो जलसो अब ता अबे के सर के अबा पो अबो करे जवाब नहीं जी पुत्र आहे कोड़ो पी जो को चवे जी पुत्र सवन में कोको मौलाना अब्दुल बासित बरोड़ो साहब भी माशाल्लाह स्टेज पे पहुंची चुका है अल्हम्दुलिल्लाह तवज्जा कर जाए अबा जी कंदो सवन में कोको अब होजे नत ना अब आए को उस्ताद जेको शागिर्द पांजे उस्ताद के चवे साईं चे जी आए को उस्ताद सवन में कोको असा के तो कौन मिलो आए कोड़ो मुर्शिद पीर फकीर मुरीद उनके जवे साईं मुर्शिद किबला मुरीद के जी करे जवाब दे न मुश्किल ही मुझो अल्लाह वो जेको गुलाहगार ताजे न बारी जा मासरे तो जी करे जवाब छोड़े वो भी एक चक्कर ना बच करना थे चक्कर चो सुभान हां वो जी करने वाला पीमा अगे जमाने जो कुरानियों वेचारणियों डाडियों अमी नानियों के फौत थी हुयूं के कुछ आहिन बाल बचड़न के गोद में रखन या पिंगे में लोडाइन तरे कलमा पढ़ंदी हुयूं बिस्मिल्लाह कदी हुयूं वयूं मरी के कुछ मता हुजन त जरे बचड़ो राइंदो हो अम्मा उन के लोडाए पिंगे में गोद में रखी करे जिक्र कंदी आहे हुयूं के अमणियों डाडियों नानियों पोड़ियों कुरानियों हुयूं हलियो जिक्र करी चंदियों हुयूं ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह थाये प्यारन भी चवन बिस्मिल्लाह खना भी बिस्मिल्लाह बच्चो रोए रड़े चंदी हुयूं बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर अज जी अम्मा अज जी भेण पिंगे में छोरो रो लाए अम्मा बुझो ठोक्यो ना है बरो थी मरे न तो मथो खाधुई तू भी पांजे पीए ते वयो आही कावड़ल हुंदी माई फकीरानी मुर्ज़ ते कसर करनी पुत्र का अबा लांताणो बुजा अड़े जे छोरे के पिंगे मां पुजा मिलन माव जे हथा वडो थी पीरन पीर थींदो गलायो त सही अबे के सर कंदो ओ बा बरो जंग भजई मर कारी हर नांग तो के न तो का हाने आयो काडे घुम है ए माल ढोर केर चाइंदो दुकान केर हलाइंदो ए खीर जो कारोबार ओ यो थी छोरो पे बात पटियो पे तो जंग में छा थियो कारियर नांग खायो हाने रड़ंदो इंदो पीड़े बुजो एकड़ो पुटरो पिटियो थी पान कारियर नांग खादो जान छुटो बस अब पीमा जी दुआ आबादी आपो बदुआ बर्बादी ना है छा पिटे पाड़ा तबाह के थी पांजे औलाद जो मां होते बुजा दे बरो करे पी हिते करे पो मौलविन वट विंदा सही तावीज दियो को वजीफो दियो छोकरो फरमा बरदार थे अदा मां कुरान जे सामू वाइज में ता के चां तो जेको पीमा जो पिटेला के मौलवी वली जे दुआ तावीज सिद्धो न थींदो पीमा जो पिचल जेको होजे ए जेके आलिम ने मौलवी ने बुजुर्गन के भी बाहर निकरी करे होटल ने चौराहन ते गारियों था देन ये पेरिया घर में पांजे पीमा के गारियों दे पो आलिमन के गारियों दी ए तो सर्वे को रिसर्च कयो जेके आलिम जा मुखालिफ कुरान वारन के गारियों दिन था ये पांजे पीमा जा भी पिचल एकड़े जाते मां वाइस थे उन चोसई ये होटल वारो ए जगह में मस्जिद ठायो मुखे चिसी तो मस्जिद ठाए गलत कयो जिमो जो कारोबार मां इते टीवी हलाइंदो राग हलाइंदो तो मस्जिद अची हवा मां परेशान राग बंद करने जे लाए टीवी जे लाए तैयार ना है अल्लाह जे घर जे हणन जे लाए तकलीफ थी पिस ए चई चई सा थकी पियासिस अया टेप के वत तो वधाइंदो उन मस्जिद जे अग्या खट रखी करे मां वेठोस होटल सामो गाना हलन पिया मां पांजे गुनाहगार कने ने अख से दिसी बुधी आयो मुसलमान या पहुंचंदा थई बरकतू कोरन कुरान में वडो वजन ताकत असा को कागज जो टुकड़ो समझो से मुसलमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सख्त सर्दी जनवरी में कुरान नाज़िल थींदो हो तो रसूल जा पगर ही निकरी वेंदा आदा मां कौम जो नालो नथो खणा चेकड़े मानो कुरान जो कसम खयो नाहक मथे ते कुरान रखी टिकण थी फैसलो तो वो खटी वक्त वो गुजरी पर घर पूतो ना घर जो
छत गिरी पुस आके दंब मरियुस मथे में अची सोर पयुस एडो सूर रग फाटन पया गिघ पयो हेस खणी वियस अस्पताल डॉक्टर ला इलाज कयो चिया मथे जे सूर जी बीमारी खबर ना है त केड़ी आ पांजे पुटन के चई वारो कयो मुके घर मोटाए हलो मुके काई मथे जे सूर बीमारी भी भला ना है ना कजो कुरान मथे ते खयो आ ओई नी कुरान मुझे टिकण के साड़े छड़ियो कुरान साड़े तो छड़े जेको ना कुरान थो खणे मुझा दोस्तों अज वायदो कर दे इंशाअल्लाह असा नाहक जा कसम भी न खणंदासीं कुरान भी न खणंदासीं जो इंशाअल्लाह नमाज़ी थींदासीं जो इंशाअल्लाह कुरान मजीद जी तिलावत अज वायदो कर दे इंशाअल्लाह इन जलसे में इन प्रोग्राम में असा अज़म कयूं था पांजे घर वारन के भी चौंदासीं त नमाज़ी थियन घर वारन के भी चौंदासीं कुरान पढ़न माशाअल्लाह टाइम मुख्तसर है नमाज जो वक्त करीबा मूसा का नात खाना मुझो भावा नौजवाना सिखे तो हौसला अफजाई कयो नौजवान जो त इनी कमड़े में लगी पवन अल्लाह अल्लाह रसूल जे तारीफ में त ॾाढो सुठो थी पवंदो चैन मिसरन में टिन मिसरन में इंशाअल्लाह शहसा मौलूद सुणाइनी नात खान खिदमत करे अल्लाह कबूल फरमाइनी वमा अलैना इल्लल बलाग।